अरे केतिरा पंध तो कराए 50 रुपए छो नथो ॾे रोज़ रोज़ तुंहिंजा दिलासा खुटनि ई कोन था ॾियां थो न 50 विड़ी छा चला थो अदा छा है अदा छा छो विड़दा पिया खैर का छॾ मूंखे छॾ मांखे मां न छॾींदोमांसि हली हली विड़े न हली 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 तेदा सिंधी हेडे हेडे वे विड़े तो अदा छो बा तू छाते विड़ी तो मुंहिंजो हक़ अथसि मां छो न विढ़ंदोमांसि मुंहिंजो 50 अथसि 50 जे लाइ विड़ी तो हा अब तू वन तू वन हिनी जो दिमाग खराब थियो छाते विड़ीस तो हाने वरी बुधा मुंहिंजो हक़ अथसि 50 अथसि छो न विढ़ंदोमांसि 50 रुपए जे करे विड़ीस तो हा अरे वाह जान जा पुट वडो हक वठण ते गैरत अचे थी 50 रुपए ते विड़ी तो पियो पाकिस्तान जो आइन आर्टिकल 25 असा के मुफ्त तालीम जो हक दे तो तू भी अनपढ़ियल तुझी औलाद भी अनपढ़ियल इहो हक वठण तेड़े तुझी गैरत नथी जागे तुझे गोठ जा रास्ता बर्बाद हैं तुझे गोठ में ना गैस आ ना बिजली आ इहो हक वठण ते गैरत नथी जागे पाकिस्तान जोड़े आइन तवा असा के मुफ्त सेहत जी सहूलत दे तो तू भी बीमार तुझा गोठ वारा भी बीमार तुझी औलाद भी बीमार इहो हक वठण तेड़े तुझी गैरत नथी जागे अदा तव्हांजे घर जे अंदर नाले जो पानी बीठो आ काफ़ी ॾींहंनि खां तव्हांखे पीअण जो साफ़ पानी नथो मिले इहो हक वठण ते तुंहिंजी गैरत नथी जागे बाक़ी जानण जे पुट सां 50 रुपए ते विड़ी तो अदा शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे मुंहिंजा भाउ शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे अफ़सोस सवा कुझु नथो करे सघिजे अदा बसि हाणे घणो न चओ अॼु खां वठी अहिड़ी ग़लती कोन कंदुसि तव्हां मुंहिंजूं अखियूं खोले छॾियूं जानण जे पुट खां मां माफ़ी घुरंदुसि शाबाश 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 Thank you.